जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि खटो भत। इहा हिकु सिंधी ट्रेडिशनल डिश आहे। मां इहा तव्हांखे टिनि तरीक़नि सां सेखारींदसि, हिकु ट्रेडिशनल, हिकु टेस्टी और हिकु शॉर्टकट मेथड सां। टई मेथड तव्हांखे मां हिकु हिकु करे ॿुधाईंदसि। इहो असां ठाहींदा आहियूं स्पेशली थधिड़ीअ ते। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। टिनी मेथडनि लाइ असांखे खपंदा चांवर। त नॉर्मली जीअं चांवरनि खे ठाहिबो आहे, थोरो सो असां चांवरनि खे वधीक रधींदासीं, जीअं थोरा नरम बीहनि चांवर, छुड़िया न हुजनि। हाणे सभिनी खां पहिरियों टेस्टी मेथड असां चालू कंदासीं, जेको ॾाढो टेस्टी हूंदो। हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं असां हिकु कोप चांवर। चांवरनि खे चङी तरह रधे करे पोइ ई यूज़ करणो आहे, थोरा भले नरम हुजनि हलंदो। त हिते मां हिकु कोप चांवर खयां आहिनि, उनखे थोरो सो असां मैश कंदासीं। चमचे जो इस्तेमालु कंदासीं या विस्कर जो इस्तेमालु करे असां हिनखे थोरो मैश कंदासीं। इन खां पोइ असांखे हिन में विझणो आहे खीर। त खीर हिते मां 2 कोप यूज़ करे रही आहियां। सभिनी शयुनि जी क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। त हिते मां 2 कोप खीर विझंदमि, गरम खीर आहे इहो। इनखे असां थोरो सो मिक्स कंदासीं। इन में विझंदासीं असां 1/4 स्पून सुंड, ड्राई जिंजर पाउडर और पीली राई 1/4 स्पून जे क़रीब। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन राईअ जे करे ई हिन भत में खटास ईंदी आहे। हाणे इनखे तड़को लॻाइणो आहे। त तड़का पैन खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, 2 चमचा खनि तेल विझंदासीं। तेल गरम थी वेंदो त इन में विझंदासीं असां और 1 चमचो। जीअं और तड़कण लॻजंदी त इन में असां विझंदासीं सावा मिर्च कटे करे विझंदासीं। गॾु विझंदासीं कड़ी पत्तो, सॼा ॻाढ़ा मिर्च और ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझंदासीं। और इहो तड़को असां विझंदासीं खीर में डायरेक्ट। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। हाणे इनखे छॾे ॾींदासीं असां साओ मसालो विझी करे, जीअं इहो रूम टेम्परेचर ते अचे। बिल्कुलु थधो न करिणो आहे, जीअं ॾही ॼमाइण जे लाइ असां थधो कंदा आहियूं, न ससुरो जंहिंखे चइबो आहे, त ओतिरो असां इनखे थधो कंदासीं। उन खां पोइ इन में विझंदासीं ॾही, संभाइण जंहिंखे असां चवंदा आहियूं। त ॼमाइण लाइ ॾही विझणी आहे। उहो नॉर्मली असां खीर में ॾही विझी करे ॾही ॼमाईंदा आहियूं। हिते असां चांवर खीर विझी करे ॾही ॼमाईंदासीं। थोरी सी मथां डेकोरेशन कंदासीं, थोरो साओ मसालो, थोरा ॻाढ़ा मिर्च, इहो सभु विझी करे असां ॼमाइण लाइ रखंदासीं। त थधिड़ीअ ॾींहुं राति जो असां इहो ठाहे रखंदा आहियूं और ढके रखी छॾींदा आहियूं। सुबुह ताईं ॾही ॼमी वेंदी आहे। ओॾी महिल यूज़ कजे त ठीकु आहे, न त अगरि मंझंदि जो खाइणो आहे त इनखे असांखे फ्रिज में रखिणो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदसि ट्रेडिशनल वे, जेको ओरिजिनल मेथड आहे असांजे वॾनि जो। इन लाइ असां हिकु बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं 1 कोप चांवर। साॻे ई नमूने हिते बि चांवर असांखे थोरा नरम खणणा आहिनि, बिल्कुलु छुड़िया न हुअण खपनि। उनखे थोरो सो मैश कंदासीं, विस्कर या चमचे जो इस्तेमालु कंदासीं, जीअं थोरा चांवर नरम थियनि। इन में विझंदासीं असां खीर। 1 कोप चांवर खे आहिनि, 2 कोप मां इन में खीर विधो आहे। इन में विझंदासीं असां पीली राई 1/4 स्पून जे क़रीब। सुंड विझंदासीं जीअं वाई न थिए। चङी तरह मिक्स कंदासीं। इहे 2 ई शयूं पवंदियूं आहिनि इन में। खीर न ससरो गरम थिए, मीन्स बिल्कुलु रूम टेम्परेचर ते हुजे, जीअं ॾही ॼमाइण लाइ हूंदो आहे। पोइ हिन में असां ॾही विझंदासीं 1 चमचो।
चङी तरह मिक्स कंदासीं। और मिक्स करण खां पोइ जेको असांजो ट्रेडिशनल तरीक़ो आहे इहो ठाही वेंदी आहे मिटीअ जे मटके में या मिटीअ जे बर्तन में। इन में असां विझी रखंदासीं। ॾही कॾहिं बि अगरि मिटीअ जे बर्तन में ठाही वेंदी आहे न उहा ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। त इनखे असां राति भर ॼमाइण लाइ रखंदासीं, या अगरि ॾींहं जो ठाहियो था तव्हां त 5-6 कलाक, डिपेंड्स ऑन टेम्परेचर। हाणे इन्हनि ॿिन्ही खे ॾिसो असां ॼमाइण लाइ रखियो आहे। और शॉर्टकट तरीक़ो हाणे मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। हिकु बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं चांवर, इन में असां खीर जो इस्तेमालु न कंदासीं। थोरो सो हल्को सो मैश कंदासीं इनखे। इन खां पोइ असांखे हिन में विझणी आहे ॾही। त मां हिते अधु कोप ॾही खई आहे, उन में थोरो सो पाणी विझंदमि। जाम बिल्कुलु छिडो न करिणो आहे, थोरो सो 2 चमचा खनि पाणी विझणो आहे। चङी तरह मिक्स करे इहा ॾही विझंदासीं असां चांवरनि जे मथां। और इन खां पोइ इन जे मथां असांखे लॻाइणो आहे तड़को। तड़को लॻाइण खां पहिरियों इनखे थोरो सो असां मिक्स करे वठंदा जीअं ॾही चङी तरह मिक्स थी वञे। इन में विझणी आहे पीली राई। जीअं मां ॿुधायोमांव इहो खटो भत आहे त पीली राई जेका आहे इन में खटास आणींदी आहे। सुंढ विझंदासीं थोरी सी, 1 पिंच, मिक्स कंदासीं। और इन खां पोइ असां हिन में लॻाईंदासीं तड़को। त साॻियो ई तड़को जीअं असां पहिरें मेथड में तड़को लॻायो आहे, साॻियो ई तड़को लॻाए असां हिनखे रखंदासीं। अगरि तव्हां ओॾीमहिल खाइणु चाहियो था त खाई सघंदा आहियो। अगरि थधिड़ीअ ॾींहुं ठाहियो था पिया त इहो तड़को लॻाए असांखे फ्रिज में रखिणो आहे, ॿाहिरि न रखंदासीं। थोरो सो हिन में विझंदासीं साओ मसालो, मिक्स करे इनखे ढके करे फ्रिज में रखंदासीं। इहो शॉर्टकट मेथड आहे और इहो असांजो टेस्टी मेथड। खटो भत इन सां रियली ॾाढा टेस्टी ठहंदा आहिनि। हिकु दफ़ो इहो ज़रूरु ट्राए कजो तव्हां मेथड। मूंखे टिनी मेथडनि मां इहो ॾाढो बढ़िया लॻो। पर जेको ट्रेडिशनल मेथड आहे उन में जेको ॾहीअ जो टेक्सचर हो ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। त तव्हां ज़रूरु हिकु दफ़ो सभु मेथड ट्राए कजो और मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त तव्हां कहिड़ो मेथड तव्हांखे पसंदि आयो या तव्हां कहिड़ो मेथड ठाहींदा आहियो। मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां, ॾिसो इहो टेस्टी मेथड। इन में चांवर, ॾहीअ जो फ्लेवर और उन सां गॾु जेको तड़के जो फ्लेवर हूंदो आहे ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। मुंहिंजे घर में त सभिनी खे इहो ॾाढो वणंदो आहे। त तव्हां बि ठाहियो और मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। इहो असांजो शॉर्टकट मेथड। और इहो असांजो ट्रेडिशनल मेथड। ॾिसो ॾहीअ जो टेक्सचर केॾो बढ़िया आहे, बिल्कुलु मखण वांगुरु ॾही कीअं हूंदी आहे तीअं। त इहो इन थधिड़ीअ ते खटो भत ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। थधिड़ीअ जी पूॼा कीअं कजे, अखड़ियूं कीअं पूॼजनि, चुल्ह कीअं ठाहिजे, इहे सभु मां वीडियो विधा थी मां, ज़रूरु चेक कजो। उन सां गॾु थधिड़ीअ जूं काफ़ी शयूं जेके असां स्पेशली लोलो, कोकी, साई भाॼी, ॻच और नानकतायूं ठाहींदा आहियूं, उन्हनि जो वीडियो मां विधो आहे। उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो।